जय झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं भॻवान श्री झूलेलाल जे मंदर जे अंदरि जेका बाबा कमु कंदा आहिनि, बाबा जेका कमु कंदा आहिनि, जेका सेवादार सेवा कंदा आहिनि, सुबुह शाम जी आरती कंदा आहिनि, पलो पाईंदा आहिनि ऐं उते तन मन सां पंहिंजी सेवाऊं ॾींदा आहिनि। अॼु उन्हनि जे विषय में ॻाल्हायूं था। ॾाढी भयंकर इहा हिकिड़ी समस्या निकिरी करे साम्हूं आई आहे कि उते जा जेका बाबा आहिनि उन्हनि खे न त पूरे तरीक़े सां तनख़्वाह थी मिली सघे, न ई उन्हनि जे रहण जी का सुविधा है ऐं न ई उन्हनि खे पूरी मज़दूरी जेकी मिलणी घुरिजे उहा नथी मिले। त दोस्तों, इहो हिकिड़ो ॾाढो गंभीर विषय आहे। इन मथां असां सभिनि खे सोचणो पवंदो, चिंतन करणो पवंदो। दोस्तों, इन विषय ते असांखे सोचणो आहे, असांजी पंचायतुनि खे सोचणो आहे, भामाशाहनि खे सोचणो आहे। हिकु तरफ़ त असांजी ॿोली खे जीअरो रखण लाइ करे मिठड़ी ॿोली, प्यारी ॿोली जी असां मुहिम हलाए वेठा आहियूं। ॿी तरफ़ असांजे सिंधी भाषा खे बचाइण जी पूरी मुहिम हलाए वेठा आहियूं। ऐं मां ई न, असांजो चैनल ई न, अभी तो इलाही सिंधी समाज जा माण्हू लॻा पिया आहिनि हिन मुहिम में कि असांजी सिंधी ॿोली जीअरी रहे, असांजी सिंधी सभ्यता जीअरी रहे, असांजी वेशभूषा, असांजी संस्कृति, असांजी परंपराऊं सभु जीअरियूं रहिनि। हिन कारण मुहिम छेड़े वेठा आहिनि। लेकिन अगरि ॿिए तरफ़ असां भॻवान श्री झूलेलाल जे मंदर जे अंदरि था निहारियूं त उन अंदरि जेका बाबा सेवा था कनि उन्हनि जी हालति अगरि बद का बदतर आहे त इहा ॻाल्हि थोरी वीचारणी आहे कि आख़िर अहिड़ी हालति उन्हनि जी छो आहे। जबकि ॿी तरफ़ ॾिसूं था त पंचायत में चंदो लगातार अचे थो, दान लगातार अचे थो ऐं दुनिया भर जो डोनेशन चऊं, चाहे शादी वियांह जो पैसो अचे थो, गार्डननि जो पैसो अचे थो, धर्मशालाउनि जो पैसो अचे थो। उन खां पोइ बि बाबनि जी हालतूं बद का बदतर आहिनि। त इहा विचारणीय विषय आहे, सोचण जो विषय आहे हिकिड़ो। दोस्तों, अगरि जयपुर शहर जी ॻाल्हि करूं त जयपुर शहर जे अंदरि कुझु मंदरनि में सिंधी बाबा ऐं किथे अमा बि सेवाऊं कनि थियूं ऐं कुझु मंदरनि में त बिल्कुलु ई लोकल पंडित विहारियल आहिनि, लोकल पंडित। हाणे इहो बि हिकिड़ो सोचण जो विषय आहे कि उहो अखो कीअं पाराईंदो, पल्लो कीअं पाराईंदो, असांजा सिंधी जा ॾींहं वार कीअं ॿुधाईंदो। पर बसि ठीकु आहे, जेके जीअं सुविधा लॻे थी उहो उअं करे पियो, रखी वेठा आहिनि। ऐं हिते सिंधी अगरि पाण बाबनि जी ॻाल्हि करूं त उन्हनि जी हालत बद का बदतर आहे। अगरि तनख़्वाह जी ॻाल्हि था करूं त तनख़्वाह 3000, 4000, 5000, रहण जी का सुविधा न, खाइण पीअण जी का सुविधा न। त दोस्तों, हिन ते असांखे वीचार करिणो आहे कि आख़िर जेका बाबा भॻवान श्री झूलेलाल जी सुबुह जी ऐं शाम जी आरती था कनि, उन्हनि जी वेशभूषा था मटनि, उन्हनि जा वस्त्र था मटनि, सुबुह शाम जो अखो था पाइनि, पल्लो था पाइनि, समाज लाइ करे दुआऊं था घुरनि ऐं पूरे समाज लाइ छा पूरे देश लाइ करे दुआ था घुरनि। अगरि उन्हनि जी हालति ख़राबु रहंदी त भॻवान श्री झूलेलाल असांखां कीअं प्रसन्न रहंदो। इहा ॻाल्हि सोचिजो, इहा ॾाढी वीचारणीय अथव। त दोस्तों, जेतिरा सुठा न असां मंदर ठाहींदा आहियूं भॻवान श्री झूलेलाल जा, हॉल, गार्डन इत्यादि ठाहींदा आहियूं, जेतिरी सुठी असां वॾी वॾी मूर्तियूं लॻाईंदा आहियूं, वॾा वॾा मंदर ठाहींदा आहियूं, वॾी वॾी शयूं असां क्रिएट कंदा आहियूं, त ओतिरी ई छो न हिकिड़ी छोटी सी कुटिया असां उन्हनि जी सेवाधारनि लाइ करे बि ठाहियूं ताकी उहे सुठे नमूने भॻवान श्री झूलेलाल जी ॿी बि दिलि सां सेवा करे सघनि। अॼु अगरि सेवादारी दुखी हूंदा त उहे कहिड़े मन सां भॻवान जी कीअं सेवा कंदा। इहा सम्झी लाइ कोई हिकिड़ी मजबूरी में तव्हां वटि ॿिया कमु कनि। त ईअं न हुजणो घुरिजे। जेतिरो सुठो तव्हां झूलण जो मंदरु था ठाहियो ऐं जेतिरी सुठी तव्हां हुन लाइ करे सोच था रखो, वीचार था रखो, त ओतिरो ई सुठी सोच वीचार तव्हांखे हुते जी सेवादार बाबे लाइ करे जेका बाबा कमु कनि था या को अमा कमु करे थी त उन्हनि लाइ करे बि तव्हांखे सोचणो पवंदो ऐं भामाशाहनि खे बि अॻियां अचिणो पवंदो कि जिते जिते बि कंहिं मंदर में अगरि के तव्हांखे अहिड़ा बाबा नज़र अचनि था त उन्हनि जी तव्हां तन मन ऐं धन सां मदद करो। इहा उनजी मदद यानी भॻवान श्री झूलेलाल जी मदद आहे, छोकी 24 कलाक भॻवान श्री झूलेलाल जे प्रांगण में था रहनि, सुबुह शाम अखो पल्लो था पाइनि, त उन्हनि जी ज़ुबान बि फले थी। त दोस्तों, मुंहिंजी तव्हां सभिनि खां इहा ई अपील आहे, सभिनि पंचायत वारनि खां, सभिनी ई मुखियुनि गणनि खां इहा आहे कि तव्हां सिंधी बाबनि ते, जेका पंहिंजा सिंधी झूलेलाल मंदर जा बाबा आहिनि, उन्हनि ते ध्यानु ॾियो, उन्हनि जी तनख़्वाहुनि ते ध्यानु ॾियो, उन्हनि जे रहण सहण जी सुविधाउनि ते ध्यानु ॾियो।
ताकि उहे सुठे मां सुठी भॻवान श्री झूलेलाल जी सेवा कनि ऐं समाज लाइ करे, सिंधियत खे ज़िंदे रखण लाइ करे उहे निरंतर पंहिंजी सेवाऊं ॾींदा रहनि।